अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्द जे देस जे डायरेक्टर मंज़ूर दानिश के बारे में। तो मंज़ूर दानिश खां हिकु परस्तार निसार शाह जी परस्तार सवाल कयो त निसार शाह के हिन ड्रामे में छो शामिल न कयो वियो। त उन जे जवाब में मंज़ूर दानिश चयो त निसार शाह ॾे असां पाण वियासीं, हुन ॾे असां फ़ोनियूं कयूं त हिन ड्रामे में तव्हां कमु कयो, पर निसार शाह इहो ई असांखे जवाबु ॾिनो त मां फ़िलहालु हिन ड्रामे में कमु नथो करे सघां, पर ईंदड़ क़िस्तनि में मां हिन ड्रामे में ज़रूरु शामिलु थींदुसि। त ॾिठो वञे थो त हिन ड्रामे में निसार शाह खे अॻिते हली तक़रीबन 30-40 क़िस्तनि खां पोइ कढंदा हिन जी वापसी थींदी, पर फ़िलहालु इहे ई ॻाल्हियूं आहिनि त मंज़ूर दानिश चयो आहे त हिनखे असां ड्रामे में वापसि आणींदासीं, पोइ या 10 क़िस्तनि खां पोइ आणियूं या 15 क़िस्तनि खां, पर हिन में निसार शाह जी ज़रूरु वापसी थींदी। त